जिस्म जे मथां हिया हथ घुमाया मदीने वारे मीर जो हथ घुमंदो वियो मुझे जिस्म जा दाना खत्म थींदा वया मुझो जिस्म खुशबूदार बणजी वियो या मुझे खुशबू नाहे मुझे मदीने वारे मीर जे पाक हथन जी खुशबू आहे अल्लाह जो हबीब जिते ईंदो आहे उते खुशबू ईंदी पर दोस्तो खुशबू ईंदी उनखे देखे जेको मुंहिंजे महबूब जे शरीयत जो पाबंद हूंदो असीं त घणी चवंदा आहियूं जिंजो नक हूंदो आहे तव्हां असांखे तो कोन थी अचे तव्हां असांखे त महबूब नज़र ॿुधंदा आहियूं महबूब अचे तो असीं ॾिसूं त कोन था महबूब अचे तो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़िक्र वारी महफ़िल में तशरीफ फरमा थियनि था पर ॾिसंदा उहे आहिनि जिनजो उथण मुंहिंजे महबूब जे सुन्नत जे मुताबिक़ हूंदो जिनजो वहण मुंहिंजे हबीब जे सुन्नत जे मुताबिक़ हूंदो आहे मुंहिंजा दोस्त तोखे मूंखे त हलाल जी रोटी बि नसीब न असां आहियूं आशिक़ रसूल आहियूं नबी जा गुलाम पर असां पंहिंजो एहतिसाब करियो त असां 24 कलाक में केतिरो नबी जे सुन्नत ते अमल था करियूं केतिरो असां नबी जी सुन्नत जी मुखालफत था करियूं तो उनखे खुशबू कोन ईंदी खुशबू उनखे ईंदी जिनजो मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो जिन जिस्म जे मुंहिंजा प्यारा वार वार में जिन जे अल्लाह जे हबीब जी मोहब्बत हूंदी आहे मुंहिंजे महबूब करीम जो इश्क हूंदो आहे उहे त ईअं चवंदा आहिनि उपचियां अंधियूं पूरियूं पिरी पसंद पोइ वञो रोज़ रसल यार हबीब बाणे हुजरे तो मखदूम साहब अब्दुल्ला हुजूरी रहमतुल्लाह अलैह फरमायो त हिन जाइ ते मुंहिंजो महबूब आयो आहे मूंखे अल्लाह जे हबीब जी खुशबू थी तो दोस्तो जै जगह ते जिक्र मुस्तफा जी महफिल थींदी आ अल्लाह जो हबीब उते तशरीफ फरमा थींदो हजरत मखदूम मखादिम सैयदना से मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह वो अल्लाह जो कामिल वली जो संदन दौर में एकड़े वाणी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी कई एकड़े वाणी वो मामलो जॾहिं साईं वटि आयो त केवल न वाणी गुस्ताखी कई आहे हाणे इन जो छा करियो पाण फतवा लिखो मन सब नबीयन फक़तलू हो जेको नबी जी गुस्ताखी करे उनखे क़त्ल करे सुभान अल्लाह उनखे ज़िंदा रहण जो हक़ न आहे अगे मुक़द्दस शख्सियत जो गुस्ताखी गैर मुस्लिम कंदा हाणे मुला कंदा नबी जो इल्म पढ़ी नबी साहब से आशे फरमाइंदो आ त पाण जड़ो तो उनखे चवी पियो नूर करे तू कोन मनी पियो पाण जड़ो तो उनखे चवी पियो नूर करे तू कोन मनी पियो जिंजा चुकर खाए जग सारो लजे जुल्फन वारो जिंजा चुकर खाए जग सारो व तुहा जे चेहरे वारो मुझो पिरी आके दो प्यारो वल्ले लजे जुल्फन वारो सारा केर करे सगदो सारो पियो लिखंदो नाए शान खुटण वारो वल्ले लजे जुल्फन वारो नाए शान खुटण वारो दुहा जे चेहरे वारो कब महशर में माओ पियो न ईंदा खा मोह मुरीदा उन दी कम अचण वारो वल्ले लजे
जुल्फन वारो उन नीक में अचण वारो वदुहा जे चेहरे वारो। हज़रत मखदूम साहब मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह ताला ने फतवा लिखिया अबा गुस्ताख रसूल जे को उन के कत्ल कयो वेंदो फतवा वठण वारा फतवा वरतवा पर सोचण लगा यो से मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैहि जे फतवा आहे हाने इया फतवा खणी करे मखदूम साहब जे उस्ताद हजरत मखदूम ज़ियाउद्दीन ठटवी जी दरबार में हल जे उन का बे हिन जे कायदो तस्दीक कराए जे ता फतवा अना बे कवियो मजबूत थे पौंदे। मुझा प्यारा दोस्तों जे वक्त में उवे फतवा वठण वारा फतवा खणी करे हजरत मखदूम ज़ियाउद्दीन ठटवी वटाया अर्ज कर लगा सोना ये फतवा तो जे शागिर्द मोहम्मद हाशिम जनी आहे अवा हिन फतवा जी ताईद करो तस्दीक करो या तवा हिन फतवा जी तरदीद फरमायो। हजरत मखदूम ज़ियाउद्दीन ठटवी रहमतुल्लाह अलैहि जे वक्त में वो फतवा पढ़िया मुझा दोस्तों उन फतवा ते मोहम्मद हाशिम सा संदस उस्ताद इख्तिलाफ रखो आहे पान फरमायो 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 त आउं न फतवा ते दस्तखत कोन कर क़िबला छाजे ना पान फरमाए इन फतवा में मोहम्मद हाशिम के गैर मुस्लिम ते हद जारी तेरे त हद मुसलमान जिन कलमे पढ़ण वारे ला गैर मुस्लिम जिना तहजीर हो हम तस्दीक कोन तो करे पर तमा फतवा छडे वजो सुबानी मुखान जो तमा जवाब फतवा वठण वाला फतवा छडे रवाना थिया। रात जो टाइम छुआ हजरत मखदूम साहब ज़ियाउद्दीन ठटवी रहमतुल्लाह अलैहि सुतो मुझा प्यारा मुसलमान बारो साईं जो वक्त बेदार चुबा ख्वाब जे हालत में मखदूम ज़ियाउद्दीन ठटवी के मुझे महबूब मदीने वारे पंजो दीदार करायो आहे। अल्लाह जे हबीब करीम फरमायो ज़ियाउद्दीन जेका फतवा मोहम्मद हाशिम दिनिया तो न सा इख्तिलाफ कयो आ इख्तिलाफ न कर उन फतवा जे मता तो सही कर उन जे तो ताईद कर उन फतवा जे मथा तो तस्दीकी नोट लगा अज मां मदीने जो मीर तो के बुधान आयो आया त जे वक्त में तो जो शागिर्द मां मुस्तफा जो गुलाम हजरत मखदूम साहब मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैहि फतवा लिखंदो उन वक्त में कलम मोहम्मद हाशिम जो होंदो पर हथ मां मोहम्मद करीम जो होंदो आहे। मोहम्मद हाशिम जने लिखंदो आ न फतवा उन वक्त में उन जो सिर्फ कलम होंदो आ हथ मां मदीने वारे मीर जो मां मुस्तफा करीम जो होंदो वो से मखदूम साहब मोहम्मद हाशिम जो मुझे मदीने वाले साईं जे रोजे पाक ते वने त अल्लाह जो हबीब सलाम जो जवाब पानिता ठट्टे खाओ ठट्टे का उन जमाने में मानो वेदा अली बंदर का तकरीबन बदीन का दरियाजी ते जेटिया उता उन जमाने में अना भी उते मानो मच्छी वगैरह जेके लांचू होड़ा हलाइता बंदर अना भी आ उन जमाने इता का मानो वेदा इता से मखदूम साहब मोहम्मद हाशिम निको ए पान रया ची लवारी शरीफ में सुल्तान अल औलिया पीर मोहम्मद जमा शाह लवारी शरीफ वाला रहमतुल्लाह अलैहि बड़ा मेहमान नवाज होंदा ये मंजिल होंदी इतना साईं मखदूम साहब मोहम्मद हाशिम आयो इतना मुझा प्यारा मुसलमान बारो थर पार कर खां हजरत
मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ भी रहमतुल्लाह अलैह पे उते आयो मरकज हजरत सुल्तान औलिया पीर मोहम्मद जमा शाह जी खान का आहे ओ पीर मोहम्मद जमा शाह आहे जदे हजरत ख्वाजा गौसल आलमी हजरत ख्वाजा बाहुद्दीन ज़करिया मुल्तान शरीफ वारो रहमतुल्लाह अलैह पंजे हिन सुंद जे दौरे ते आया हा तो मुझा प्यारा दोस्तों साईं लाल पति का थी दे जदे साईं जो गुजर लवारे शरीफ जे सरजमीन का छोआ पान घोड़े जे मता सवार हा अचानक अल्लाह अकबर चई पांजे घोड़े ताहे चढ़े पया पेरन मां जुती भी कढिया पैदल हल्या हलंदे पट्टी मैल पंध हल्या उनका बाद में जुती पातिया घोड़े ते सवार चा मुझा दोस्तों फकीर गड होया जदे साईं मदी के मंजिल ते पहुंचा तदे फकीर अर्ज कयो मुझा कामिल मुर्शिद हिते न मस्जिदा न मदरसो न मज़ारा न मुकाम आहे रिन पया बाना खाली ज़मीन पया अवा के जे अदब में घोड़े तो लथा आयो के जे अदब में पेरन मा जुती कदिया साईं फरमा लगा फकीरो अवा के खबर काने का या ओसर ज़मीन लवारी शरीफा जेते अज खां 250 साल बाद में सुल्तान औलिया पीर मोहम्मद जमा अचणो आहे घणा सौ साल बाद में पहुंचे 250 साल सुल्तान औलिया बाद में पहुंचे हजरत ख्वाजा सखी बाहुद्दीन ज़करिया मुल्तान शरीफ वारो रहमतुल्लाह अलैह 250 साल पहिरीं तो ॿुधी ये मुझे मुस्तफा जे गुलामन जो इल्म मानो चोंटा त नबी पाक के दीवार जे पुठा जी खबर कान मुझे हबीब जे गुलामन जो इल्म चाहे तो इशारों से अपने काया ही पलट दे दुनिया में चाहे तो इशारों से अपने काया ही पलट दे दुनिया की ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा जब हुस्न का जलवन अनवार का आलम क्या होगा सुल्तान औलिया पीर मोहम्मद जमा शाह जने आयो तो एडो तो फैज वारो एक मर्तबा पान बिठा हा एकड़ो मानो आयो ते जो कबिला मुके वडेरे मोहम्मद जी अता किथे पान फरमायो ता के में बियो जिसी बियो या पर रस्तो ज़हन में निकरी बियो पर फरमायो वठी हलाई या नस दिया जिसान तवा तकलीफ न करो मुके नस दई पाणो के सद करे पंजे पासे में प्यारे पार फरमायो ओ हुआ सामो वडेरे मोहम्मद जी ओता क्या है पुछण वारे जो कद मथे खणी निहारियो त मुझे मदीने वारे मीर जो रोज़ो मुबारक नजर अचे रहियो आहे मदीने वारे मीर जो गुंबद खदरा नजर पियो अचे जंहिंजे लाच बो माता हिन जबल खां हेठ लहबो हिन जबल खां हेठ लहबो हो मदीनो मीर जो हे खजन जो बाग लगबो हो मदीनो मीर जो जबल खां हेठ लहबो हिन जबल खां हेठ लहबो हो मदीनो मीर जो हे खजन जो बाग
जे पुछा कई ना कई न्यारे सही वो वो बिया वो मुझे दिठला पर मुर्की बया और फरमादा असा जो तो वडेरो मोहम्मद इयो आ बाकी तो जो वडेरो ना को बियो पुतारे वडेरे जी मुखे खबर काने का असा जो वडेरो इयो आ असा इन ते नाज करे चोंदा आयो बेसहारा न समझे ज़माना हमें 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 हम फकीरों का आका मदीने में है हम फकीरों का दाता मदीने में है वो हजरत सुल्तान औलिया पीर मोहम्मद जमा शाह रहमतुल्लाह अलैह बेटा साहब होते आयो मखदूम अब्द रहीम गरोड़ वे होते आयो मुंजा प्यारा मुसलमान भाइरो मुलाकात थिया मखदूम साहब फरमायो मोहम्मद हाशिम केडा जो इरादो आ सही फरमायो मां हज ते वना पयो ओ अब्द रहीम तो केडा तो वनी अर्ज कैसे मुजो बे इयो इरादो आ मां बे हज ते वनी रयो आया मुंजा दोस्तो जे वक्त में मखदूमा अब्द रहीम बुधोवा ता मोहम्मद हाशिम हज ते पे वने तने मुंजा प्यारा एडो त खुश जो आए साया के अर्ज के सुना बात दुआ पे घुरे मुंजा मौला को राज वारो को दिल वारो रफीक मुके दियार मुंजा साईं जे तो जेड़ो साथी मुके सफर जो मिले पवे इन का वधीक मुके ॿियो छा कपे बेटा सा फरमाइंदो मां शुक्र गॾियासी सुपरी अज जियरे जान बयार बैठे जिनीअ जे वत में करोड़े छा करार हाणे धणी कर मथा पढ़ो दिल पिर खा जी सोना मुंह त अल्लाह का ये दुआ पे गुरी तो जड़ो साथी मिलो तो सुभान अल्लाह रात ते रया सुबह फजर पड़ी जो वया बंदर ते जहाज में चढ़ जे मुंजा दोस्तो ब्या बे मानो चढ़ा हजरत मखदूम साहब मोहम्मद हाशिम भी चढ़ियो वा पर जे वक्त में अब्द रहीम गिरोड़ वे हिया जहाज ते जो कदम मुबारक रखियो आहे त जहाज में मुंजा प्यारा वजह तारे पैदा थी वया जुम्बश पैदा थी वया।